असां पुछदासीं अवामी हक़ आहे असांखे हक़ आहे नो तव्हांखे न तव्हांखे असांखे हक़ आहे अवाम जो पुछण अवाम जो डॉक्टर सबीना शाह ही तव्हां ॾिसो नाज़रीन असां हिते पहुता आहियूं ही डॉक्टराणी जो लेजो तव्हांजे अॻियां आहे नादरीन जेकमाबाद जी सिविल अस्पताल में कवरेज दौरान ड्यूटी तां गैर हाजिर रहंदड़ डॉक्टराणी समीना शाह साफ़ी राशिद बलोच ऐं संदसि कैमरामैन मथां हमलो करे ॾिनो जंहिंमें साफ़ी ऐं कैमरामैन ज़ख़्मी थी पिया। इन हवाले सां ॾिसूं था राशिद बलोच जी ही रिपोर्ट। जी बिल्कुलु नाज़रीन हिन वक़्तु मां जेकाबाद जी सिविल हॉस्पिटल जेको लेडीज़ वार्ड आहे मां उते मौजूदु आहियां। हिते डॉक्टराणी कोई मौजूदु ई न आहे 12 थियनि था 12:30 टाइम थिए थो मगर हिते डॉक्टराणी हिन टाइम ताईं न आहिनि आया। ॻोठ मेवा ख़ान मंजू खां जेके त मंजू बिरादरी जा जेके तव्हां लेडीज़ ॾिसंदा हूंदो फीमेल हिते मौजूदु आहे उनखे ॾाढो तकलीफ़ आहे। हिननि जो चवणु आहे त 2 कलाक मथे थी चुको आहे असां हिते मौजूदु आहियूं मगर डॉक्टराणी हिते को सिविल अस्पताल में ड्यूटी करण लाइ न आहे। लख खां 1.5 लख हिननि जूं तनख़्वाहूं आहिनि पघारूं आहिनि। डॉक्टराणी केॾा बासर आहिनि केॾे बासर माण्हुनि जा हथ हिननि जे पोयों जेको सिविल हॉस्पिटल में ड्यूटियूं नथा करनि। असांखे 2 घंटा 3 थी विया आहिनि हिते वेठा आहियूं को आयो न हिते। छा थी के तकलीफ़ आहे? इन्ही खे असांखे धक लॻल आहे मुड़ुसु मारियो अथसि। अच्छा पंहिंजे मुड़ुसु तशदुद कयो अथव पोइ हिते तव्हां आया आहियो डॉक्टराणी कोई हिते न आई आहे डॉक्टराणी। घणो टाइम थियो तव्हांखे? असांखे 2 घंटा 3 थी विया। स्टाफ चए थो अचे थो तेल न आहे गाॾी में साईं का अचनि था 5 मिंट बीहो ॿार अञा आहे कोन आहे। मेरे धक लॻल मेरे को धक लॻल कॾहिं छोकिरी सॼी सीरियस थी वई आहे। डॉक्टराणी आई है मां? न आई असां वेठे देखो कलाक 1.5 थी गया अञा नहीं आई डॉक्टराणी। क्या आखिंदे पईने? अल्लाह बा असांखे क्या ख़बर है अल्लाह छोकिरे तेल कोन्हे ओ यारे वाकरे नरवा दे पर मेवे खान ते गोठ डॉक्टर सर असां सुबुह को आया हूं हिते त मरीज़ हिते अची सुम्हारिया तो कोई डॉक्टर चए तो हिते आए न डॉक्टरनि खे चयूं त चए तेल न आहे चे हिनखे खणी अचो। मरीज़ जो इहो हालियत आहे मरीज़ मरे तो भी डॉक्टर ज़ाहिर न आहिनि तनख़्वाहियूं वठनि था हिते मालिकी न आहे। हर कुछ टेक्निकल इश्यूज़ हूंदा आहिनि ज़रूरु पर हाणे ईअं आहे जो कॉन्टेक्ट थियो आहे त उहा अचे पई मां हींअर ई पुॼां थी। उहे ड्यूटी ते रोज़ाना काएं वजे ईंदी आहे डॉक्टर? उहे जेका मामूल जे मुताबिक़ ड्यूटी आहे सभु पंहिंजे ड्यूटी ते मामूल जे मुताबिक़ ईंदा आहिनि पर नथा अची सघूं ईअं कमो पेश ग़ालिबन 5, 10, 15 मिनट अधु घंटो लेट बि थी वेंदो आहे। छा नालो आहे डॉक्टराणी? डॉक्टराणी त खोड़ सारा डॉक्टराणियूं आहिनि जंहिंजो ड्यूटी आहे मुख़्तलिफ़ डॉक्टराणियूं आहिनि जीअं 3-4 आहिनि। डॉक्टराणी समीना शाह 2-3 ॿियूं डॉक्टराणियूं आहिनि खोड़ सारियूं आहिनि। हिन वक़्तु कंहिंजी ड्यूटी आहे? हिन वक़्तु जेका ऑन कॉल आहे त इहा डॉक्टराणी आहे। छा नालो? डॉक्टराणी ग़ज़ाल आहे डॉक्टराणी समीना शाह आहे। ठीकु आहे हा ऑन कॉल आहिनि उन्हनि खे ईअं चयल आहे भाई जेकॾहिं कोई पेशेंट अची वियो त ऑन कॉल करे वठंदासीं ऑन कॉल माना डॉक्टराणी जेकॾहिं ड्यूटी आहे ऑन द कॉल जॾहिं असां उनखे घुराईंदा आहियूं कोई इमरजेंसी केस थी वेंदो आहे। हाणे तव्हांखे ॾेखारींदासीं हिकु मरीज़ न आहे वेतर परते बि मरीज़ आहिनि छो त फीमेल आहिनि असां जो काथे उते नथा वञी सघूं। तव्हांखे हितां जी सूरत हाल ॾेखारीसीं। सिविल हॉस्पिटल में पहिरियों त डॉक्टर ड्यूटी न पिया करनि इहो इंकशाफ़ थिए पियो हाणे त वेतर डॉक्टराणी बि ड्यूटी नथा करनि। तव्हां ॾिसो हीअ हेतिरी बजट रखंदड़ सिविल हॉस्पिटल आहे केॾा हिन जो बजट वञे थो। इहे डॉक्टरनि जूं तनख़्वाहूं बि खणनि था हिते हर शइ हिननि खे मिले थो स्टाफ मौजूदु आहे बिल्डिंग मौजूदु आहे मगर डॉक्टराणी ड्यूटी करण लाइ तयारु न आहिनि। असांजा मारूअड़ा जेके मरीज़ परे परे को अचनि था उहे हिते तड़पदे तव्हांखे नज़र अचनि था। इन मामले जो निगरान हुकूमत ऐं जेको MS सिविल हॉस्पिटल आहे उहो इन मामले जो नोटिस वठे ऐं जेको आहे त जेके लाॻापियल इदारा आहिनि इन मामले जो नोटिस वठनि। असां तव्हांखे अॻिते हली वरी हुन मरीज़ जो सूरत हाल ॾेखारींदासीं। हीअ ॾिसो नियाणियूं तड़पनि थियूं हीअ ख़ुदा जे आसिरे ते हिते मौजूदु आहिनि। डॉक्टराणी 12 थी विया आहिनि 12:30 थी विया आहिनि हिन टाइम ताईं डॉक्टर मौजूदु न आहे। जॾहिं त हेतिरनि जे मरीज़नि जो इहो चवणु आहे त डॉक्टराणी सां जॾहिं असां स्टाफ वारनि जो चवणु आहे त डॉक्टराणी चवे थी त मूं वटि जेको आहे त गाॾी में पेट्रोल न आहे जॾहिं पेट्रोल मिलंदो त पोइ मां हॉस्पिटल ईंदुमि पोइ मरीज़ चेक कंदुमि। इन मामले जो केरु नोटिस वठंदो असां त इहो ई चवंदासीं जेके लाॻापियल इदारा आहिनि इन मामले जो नोटिस वठनि। जेकॾहिं डॉक्टराणी कोई बि ड्यूटी नथा करनि गफ़लत करनि था उन ख़िलाफ़ जो त कार्रवाई शुरू अमल में आंदी वञे। जी